अरे काजल जी ताई नॉर तो ॾाढो मस्त लॻियो। ये सिल्वर जुबली न मुझे घोट वठी ॾिनी। ठीक है ही 2 मिंट ही सब ॻाल्हियूं छॾियो। मां तव्हांजे लाइ हिकु ॾाढी सुठी न्यूज़ खणी आई आहियां। तव्हांखे ख़बर आहे ॿुधायां पई तव्हांखे ख़बर आहे कि सिंधी संगत सालनि खां सिंधियत जे वाधारे लाइ केतिरो कमु करे रहियो आहे। हर साल ॿारनि जे लाइ नर्सरी राइम कॉम्पिटिशन जेको आहे ऑर्गेनाइज कंदो आहे ऐं लास्ट ईयर हिननि कयो हिकु मम्मी ऐं मां वो कंपटीशन ऑर्गेनाइज कयो हो। सभिनी जो चवण हो भई ॿारनि लाइ कयो मम्मी लाइ कयो कुझु यंग ॿारनि लाइ बि कयो। हिन दफ़े सिंधी संगत जेको हिकु ॾाढो यूनिक कंपटीशन खणी आयो आहे। ॿुधी अथव न उनमें ईअं 15 खां 25 सालनि जा ॿार करे था सघनि। पर मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां हुन कंपटीशन जो नालो आहे मां बि एक्टर। जया जी पोइ त असांजी छोकिरी हुन में पार्टिसिपेट करे थी सघे। बिल्कुल अगर हुन एज क्राइटेरिया में आहिनि 15 साल खां 25 साल जी मुंहिंजी भाणेजी आहे मां उनखे बि चवंदीमांसि पर हिन में प्राइजेस छा आहिनि कुझु? अरे प्राइजेस त सच में एतिरा सुठा आहिनि। 10,000 जा 2 प्राइजेस 5,000 जा 10 ऐं 3,000 जा 10 प्राइजेस। मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां कि ही कॉम्पिटिशन स्टार्ट थियण वारो आहे जेको आहे 15 जून खां 15 जुलाई सॼो महीनो अहिड़ो कुझु न आहे कि तव्हांखे कुझु बि मीम्स खणी ठाहे छॾियो। सिंधी संगत जी वेबसाइट ते बाक़ाइदा हिकु प्लेलिस्ट आहे जंहिंमें सिंधी संगत हिकु मिंट जा या मुने मिंट जा अहिड़ा सभु वीडियोस विधा आहिनि। तव्हां उन्हनि मां को बि हिकु पिक कयो। इहो असांजी चॉइस आहे तव्हांजी चॉइस आहे पर 40 खां मथे प्लेलिस्ट आहे। वाओ त असांखे कुझु ॻोल्हण जी ज़रूरत आहे। रोड मैप रेडी आहे खाली तव्हांखे हुन ते हलणो आहे पंहिंजे ॿारनि खे मोटिवेट करणो आहे पंहिंजे मिट माइटनि खे ॿुधाइणो आहे ऐं उन्हनि खे इनाम ॿुधाइण न भुलिजो। इनाम त ॾाढा सुठा आहिनि। जया जी तव्हांजी ॾाढी महिरबानी। इंफॉर्मेशन असां हर पंहिंजे दोस्तनि यारनि ऐं ग्रुप में बि वगे सॼो फैमिली ग्रुप हुजे। इहो त ॿुधाइण विसरी वियव त सभिनी यंगस्टर्स जा वीडियोस असीं विझंदासीं। असांजी YouTube जो चैनल आहे न जिते ॿारनि जा आहिनि न सभिनी जा ऐं तव्हांखे त ख़बर आहे सिंधी संगत जा जेके सब्सक्राइबर लखनि में आहिनि हज़ारनि में न लखनि में। त मुंहिंजा ॿार फेमस बि थी विया आहिनि असांजा।